ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। विरियासिटी खां राजा हुसैन सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ विरियासिटी जे ॻोठाणनि जो साफ़को अमले जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो रिश्वत घुरण जा इल्ज़ाम लिस्ट में नाला हुजण बावजूदु दरबदर कयो वियो आहे। ॻोठाणा विरियासिटी जे ॻोठ दिलावर सोलंकी जे ॻोठाणनि सैफल सोलंकी, अनवर सोलंकी, रियाज़ सोलंकी, फिदा सोलंकी, मुसम्मात आबदा सोलंकी, मुसम्मात नगमा सोलंकी समेत सवें औरतुनि, मर्दनि ऐं ॿारनि जो साफ़को सपोर्ट फाउंडेशन जे इंचार्ज मुश्ताक मेमण पारां मुबैना तौर रिश्वत तलब करण तोड़े 64 ॻोठाणनि जा घर सर्वे लिस्ट में नाला हुजण बावजूदु सिंध सरकार पारां घर ठाराइण लाइ आयल पैसा रिलीज़ न करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज कंदड़ सख़्तु नारेबाज़ी पिणु कई आहे। उन मौक़े ते हुननि चयो त 3 साल अॻु बरसाति ऐं ॿोॾि में यूसी दरिया खान जलपाणी जे मुख़्तलिफ़ ॻोठाणनि जा घर ड्रही पट थी विया हुआ ऐं ॿोॾि जो पाणी असांजे घरनि अंदरि 3 खां 4 फुटनि ताईं बीठल हुयो, जंहिं सबबु ॻोठनि में घर ड्रही पट थी विया हुआ। जॾहिं त बेरोज़गारी ऐं गुरबत सबबु बेहाल बणियल आहियूं। हुकूमत सिंध पारां ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जी सर्वे कराई वई। जन ॻोठाणनि जा घर ड्रही पट थी विया हुआ। उन्हनि खे सिंध हुकूमत पारां पैसा जारी कया विया हुआ, जेका असांजे यूसी दरिया खान जलपाणी में साफ़को सपोर्ट फाउंडेशन पारां ॾिना था वञनि। पर ॻोठ दिलावर खान सोलंकीअ जे 64 ॻोठनि जा नाला सर्वे लिस्ट में हुजण बावजूदु साफ़को जे इंचार्ज मुश्ताक मेमण पैसा जारी नथो करे। हुननि चयो त हुननि वधीक ॿुधायो त साफ़को इंचार्ज फी ॻोठाणे खां 5000 रुपया रिश्वत तलब करे थो ऐं न ॾियण जी सूरत में असांखे गुज़िरियल 3 सालनि खां रुलाए वञे थो। हुननि चयो त असां विरियासिटीअ में क़ाइमु साफ़को ऑफिस में पिणु वियासीं, जिते असां मुश्ताक मेमण जी शिकायत कई। तंहिं तां ऑफिस जे इंचार्ज मछिड़जी पियो ऐं असांखे धिकारे ऑफिस मां कढी छॾियो। हुननि ॿुधायो त सख़्तु सर्दीअ सबबु असां खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं, जंहिं सबबु केतिरा ई ॻोठाणा ऐं ॿारड़ा मुख़्तलिफ़ बीमारियुनि में बटिजी विया आहिनि। हुननि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो, सरदारी वज़ीर सिंध सैयद मुराद अली शाह, त कॾहिं चूंडियल एमपीए सैयद हसन अली शाह, डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज़ समेत वस वारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते राशि साफ़को इंचार्ज मुश्ताक मेमण ख़िलाफ़ कार्रवाई करे ॿियो ईमानदार ऑफिसर मुक़ररु करे घर जे आयल पैसा जारी करे ॾिना वञनि, त जीअं असां पंहिंजा घर ठाराए सघूं ऐं सख़्तु सीअ खां बची सघूं।